नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारी शरीफ मरकज़ निशात तरफ़ां ज़िले कराची जो पहिरियों दौरो बराए तंज़ीम साल 2021-22 मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणे जो जी सदारत में थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी बशीरुद्दीन जूणे जो हलाई। दौरे में मरकज़ी सदर पारां ज़िले कराची जी पुराणी बाडी खे डिज़ाल्व करे नई ज़िले बाडी जो ऐलान कयो वियो, जंहिंमें सदर वलीदात कोरे जो, नायब सदर फ़कीर मोहम्मद जूणे जो, जनरल सेक्रेटरी आबिद अली जूणे जो, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद इब्राहिम सोलंकी, फिनांस सेक्रेटरी मोहम्मद अफज़ल कोरे जो ऐं प्रेस सेक्रेटरी इमरान गुल कोरे जो चूंडिया विया, जिन खां हलफ़ पिणु वरितो वियो। हिन दौरे में मरकज़ी नायब सदर मोहम्मद यासीन टालपुर, मरकज़ी फिनांस सेक्रेटरी मुख्तियार अहमद कीरियो पिणु मौजूदु हुआ। नई बाडीअ जे ऐलान ऐं हलफ़ बिरादरी खां पोइ तंज़ीमी उमूर ते ख़ुलासी ॻाल्हि ॿोल कई वई, जंहिं दौरान नए उहिदेदारनि ऐं मरकज़ी नुमाइंदनि पंहिंजा इज़हार ख़्याल कया। आख़िर में मरकज़ी सदर मोहम्मद सलीम साहिल जूणे जो पंहिंजी सदारती ख़िताब में चयो त असांजी तंज़ीम हमेशह तालीम ऐं फ़लाह जे मैदान में तारीख़ी किरदारु अदा कयो आहे। हिन साल बि यकीन था ॾियारियूं त तालीमी जागरता तालीम जे हुसूल ऐं फ़लाही मैदान में पाण मल्हायो वेंदो, जेको असांजो नस्बुल ऐन आहे। रिपोर्ट आमिर ख़ान ॾाहिरी, कराची।